नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे खिपरो खां ख़बर ॾींदा हलूं त खिपरो ऐं भरपासे जे इलाइक़नि में अक़लियत बिरादरी पंहिंजो मज़हबी ॾियारो होली जी ख़रीदारी में मसरूफ़ आहे। होली जे मौक़े ते रंगनि जी ख़रीदारी में वाह थी वई। इन मौक़े ते खिपरो जे शहरनि अवामी न्यूज़ सां ख़सूसी ॻाल्हाईंदे चवणु हो त रंग लेके खेलते गुलाल लेके खेलते, रंग लेके खेलते गुलाल लेके खेलते, राधा संग होली नंद लाल खेलते। बोलो सारा रारा सारा रारा मदन गोपाल खेलते। बोलो सारा रारा मदन गोपाल खेलते। बोलो सारा रारा जय हो। कलर असां वटि किरमची आहे ऐं ऑरेंज आहे, सलेंटी आहे, ॿियो ही असीं नूरंगणी सुर्खी विकिणंदा आहियूं। किरमची रंग बि आहे ऐं गुलाबी गुलाल कलर जाम हले पियो सुठो। अक्सर असां वटि जेके वॾा ॾींहं थींदा आहिनि उन्हनि ते ख़ुदि वज़वा, चाहे मुस्लमाननि जो हुजे चाहे हिंदुनि जो हुजे ॾींहुं, इहो असां वटि पाकिस्तान में इहो तरीक़ो थी वियो आहे। जॾहिं बि को वॾो ॾींहुं हूंदो आहे त ख़ुदि असां हुनखे महांगाई करे छॾींदा आहियूं। हालांकि महांगाई न आहे, पर असुल जेके ही दुकानदार महांगाई कंदा, जेके शइ स्टॉक रखंदा आहिनि उहे महांगाई कंदा। सही है, काम अच्छा लगा, शुक्र है। पहले की निस्बत अगली होली में कैसे खरीदारी अच्छी थी या अभी? नहीं पहले अच्छी थी। अभी क्यों नहीं अच्छी है? क्या महंगाई? अभी महंगाई की वजह से महंगाई बहुत हो गई, हर चीज़ के रेट डबल हो गए। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।